नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है आखिर इंदालू त भिरशा में सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल उर्स जा बेहतर इंतजाम न करते औकाफ खाते के मैनेजर के मुअत्तल करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जमील अंसारी खिलाफ जांच जो हुक्म ॾिनो आहे। कोरोना वायरस सबब करे उर्स जी तकरीबन के महदूद कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं त भिरशा में सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल उर्स जा बेहतर इंतजाम न करते औकाफ खाते के मैनेजर के मुअत्तल करे छॾियो आहे। अहम खबर है नाज़रीन नवाज सां शेयर पिया कयूं। भिरशा मां सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल उर्स जा बेहतर इंतजाम न करण ते औकाफ खाते के मैनेजर के मुअत्तल करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जमील अंसारी खिलाफ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। भिरशा मां आवाज़ जो रिपोर्टर मुस्तकीम समो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी मुस्तकीम, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी शाम लती भेटाई जे 277 उर्स मुबारक जे अॼु सुबुह जो औकाफ जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल भिरशा दरगाह ते पहुतो ऐं हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं। उन खां पोइ जेको उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेको पीपल्स पार्टी जेको इंतकामी निशान जो निशानो बणिजी रही आहे, नेब जेको इमरान खान नेब खे इस्तेमालु करे रहियो आहे ऐं इन पीपल्स पार्टी पहिरियां बि सुरगुरू रहंदी ऐं हाणे बि रहंदी। इन मौक़े ते असां हिक सुवाल जे जवाब में और जेको इहा शिकायत कई वई त जेको दरगाह भिरशा के हर साल जा हिन साल जेको दरगाह भिरशा के चरागा भी न कयो वियो आहे, न ई SOPs जेका सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त मेले में SOPs ते सख़्त अमल कयो वेंदो, उन SOPs ते बि अमल न कयो वियो आहे। जॾहिं त हिननि औकाफ जे सूबाई वज़ीर खे इहा बि शिकायत कई वई त ज़ाहिरी इलाइक़े में इंतज़ाम कोन्हनि दरगाह ते, न ई लंगर जो इंतज़ाम आहे, न सफ़ाई सुथराई आहे ऐं न ई रिहाइश जो इंतज़ाम आहे, न शबीले पाणीअ जो इंतज़ाम आहे ऐं हिन दरगाह खे चरागा बि न कयो। उन ते जेको सोहेल अनवर जो औकाफ जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जेको मैनेजर जमील अंसारी आहे जेको भिरशा ते हींअर मुक़रर मैनेजर हो, जंहिं वटि पहिरियां बि 3 चार्जूं ॿियूं हुयूं। चौथी चार्ज भिरशा दरगाह जी मैनेजर जी औकाफ जी हुअसि। उन ते उनखे फौरी तौर जेको दरगाह जे मैनेजर खे जमील अंसारी खे मुअत्तल करे ऐं उनजे खिलाफ़ डिपार्टमेंट कार्रवाई ऐं इंक्वायरीअ जो बि जेको आर्डर कयो वियो आहे। हिन सिलसिले में सोहेल अनवर सियाल इहो बि चयो त फौरी तौर जेको मैनेजर खे मुअत्तल करियां थो ऐं उनजे खिलाफ़ डिपार्टमेंट कार्रवाई बि करियां थो। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त भिरशा दरगाह ते जेको सरकारी तरह ते जेके तक़रीबूं मुकमल तौर जेके मुलतवी थियल हुअनि, पर प्राइवेट ऐं निजी तरीक़े सां जेको सिंध जी कुंड कुछ मां हिन वक़्तु बि हज़ारे ज़ाहिरीन भिरशा दरगाह ते बि पहुतल आहिनि ऐं पुलिस जूं बि पिकटूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि ऐं SOPs ते अमल करण जी कोशिशि कई पई वञे। ठीक है मुस्तकीम, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।